दिया मिठाई पुट जी विराए भी मुबारकूं उन जूं थींदियूं आहिनि पुट मांखे ॼमे तंहिंजे करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न उहे पीउ माउ अहिड़ा आहिनि जन न्याणीअ खे पुट जे मथां वधीक तरजीह ॾिनी यानी न्याणीअ खे अख़लाक सेखारियऊं न्याणीअ खे क़ुरान जी तालीम ॾिनऊं उन जी न्याणी हदीस पाक जो इल्मु हासिल कयो फ़िक़्ह जी उनखे सम्झ हासिल थी पई हया ऐं पाकीज़गी उन न्याणीअ जे अंदरि अची वियो पर्दो पाक दामिनी उन न्याणीअ जे अंदरि अची वई जंहिं पीउ माउ पंहिंजी न्याणीअ खे एॾी तरबियत ॾिनी आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अज़मनु लहुमुल जन्नह मां अल्लाह जो रसूल उन अबे अमर जे लाइ जन्नत जो ज़ामिन त अर्ज़ करण जो मक़सदु हीअ आहे इस्लामी उहो मज़हब आहे जंहिं औरत जा 4 दर्जा ॿुधाया आहिनि माउ जे लिहाज़ सां धीअ जे लिहाज़ सां घरवारी जे लिहाज़ सां भेण जे लिहाज़ सां माउ हुजे त इंसान उन जे ख़िदमत करे भेण है त उनखे अबे जी मिल्कियत मां वरसो ॾियो तव्हां असां वटि रस्म है गंदी जहाल जी दीनदार हूं नेक निमाज़ी हूं लेकिन पीउ जे वफ़ात खां बाद भेण खे हिस्सो न ॾींदा हालांकि इहो हुकूकुल इबाद आहे हिकिड़ो इंसान सॼी ज़िंदगी बैतुल्लाह शरीफ़ में इबादत करे बैतुल्लाह में मस्जिद नबी जे उन अंदरि इबादतूं करे पर जेकॾहिं भेण खे हक़ खाइयो उन जूं इबादतूं नेकी काई रब वटि क़बूल न आहे इंसान हुकूकुल इबाद आहिनि अल्लाह ऐं बाननि जे हक़ में फ़र्क़ु छा आहे उन में फ़र्क़ु इहो आहे अल्लाह तव्हां असांजे इबादत सजदे ज़िक्र तस्बीह जो मोहताज कोन्हे तव्हां सभु इंसान हदीस पाक है रब से फरमाए थो सभु इंसान शैतान जहिड़ा चंडरा बदमाश थी पियो मां रब जी इज़त में ज़रो बि फ़र्क़ु न ईंदो मूंखे कुझु बि नथा नुक़सान ॾेई सघो यानी तव्हां असांजी इबादत जो रब सां ई मोहताज कोन्हे पर इंसान मोहताज आहे इंसान खे कपिड़ो पाइणो आहे इंसान खे बीमारी भुती में 5 रुपयनि जी ज़रूरत है इंसान खे घरड़ो ठाहिणो आहे इंसान खे रुक में गिरह जी ज़रूरत है ॾिसो रियासत जे अंदरि केॾी महांगाई आहे माण्हू उन महांगाई में ख़ुदकशी था करनि केॾा माण्हू मुस्तरब परेशान आहिनि अल्लाह जे नबीअ तॾहिं त फरमायो कादल फ़क़्रु ऐं यकून कुफ़रा कॾहिं अहिड़ी सुजाई अची थी पवंदी आहे इंसान खां ईमान हलियो वेंदो आहे तंहिंजे करे इंसान मुहताज आहे भले भेण आहे उनखे पंहिंजूं ज़रूरतूं आहिनि तंहिंजे करे दीन इस्लाम इहा तो तालीम ॾिए त भेण खे पंहिंजा हुकूक ॾियो न्याणीअ खे अख़लाक तरबियत ॾियो घरवारीअ खे पंहिंजे उन हीअ घरू मुआशिरे जे अंदरि मुसावात बराबरी जा हक़ इस्लाम ॾिना आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अतइमहा मा तामत वस्कुनहा मा सकनत वलबिसहा मा लबिस्त जहिड़ो पाण खाधो खाए अहिड़ो घरवारी खे खाराए जहिड़ा पाण कपिड़ा पाए अहिड़ा उनखे पाराए जहिड़ो तुंहिंजो घरड़ो आहे अहिड़ो घरवारी खे घर ॾे त इस्लाम मुसावात बराबरी जी तालीम थो ॾे जदीद जहालत छा आहे अॼु जो मुआशिरो यूरोप औरत खे दुनिया जो ज़रियो ठाहियो आहे माना अहिड़े तरीक़े सां रुपयो पैसो दुनिया ठाहिणी आहे औरत हुजे साम्हूं लटो कपिड़ो तॾहिं विकामबो औरत हुजे टीवी ते ख़बरूं तॾहिं हलंदियूं औरत हुजे मोबाइल तॾहिं हलंदी औरत हुजे यूरोप में त इहो ई आहे उन औरत खे नंगो करे बेहयाई करे उन सां पेश था करनि त दुनिया जे गलीज़ तरीन मुआशिरे औरत खे दुकानदारी जो ज़रियो बणायो आहे उन खां अलावा इस्लाम ऐं यूरोप छा आहे तव्हां असां वटि ईअं ई आहे हिते क़ुरान दीन जूं बरकतूं आहिनि उलमा मदारिस दीनिया तव्हां असां मुसलमाननि वटि हया पाकीदगी आहे न्याणियूं आहिनि पर घरनि में हूंदियूं आहिनि पीउ माउ उन जूं ख़िदमतूं कंदा आहिनि लटो कपिड़ो उहे ॾियनि दवा दरमल उहे ॾियनि खाधो खुराक उहे ॾियनि यूरोप जो मुआशिरो ईअं न आहे उते जेकॾहिं धीअ थींदी आहे पंहिंजो पाण वञी कमाए उते जेकॾहिं यूरोप जे मुआशिरे में मुड़ुस जी घरवारी आहे मुड़ुसु ख़र्चो न ॾींदो आहे घरवारी वञी पाण महिनत करे पाण ट्रक हलाए पाण दुकान हलाए पाण बिज़नेस करे पाण नौकरी करे यूरोप में त ईअं ई आहे तंहिंजे करे इस्लाम उहो पाकीज़ा मुआशिरो आहे जंहिं औरत जी इज़त बि महफ़ूज़ रखी आहे ऐं उनखे शाही ज़िंदगी ॾिठो इस्लाम जीअं हिकिड़ी बादशाह जी धीअ हुजे शहज़ादी उहा शहज़ादी शाही महल में ज़िंदगी गुज़ारे दीन इस्लाम औरत खे शहज़ादी वारो करे रखियो आहे इहा महिनत न करे लाबारो न करे रोड रस्ते ते न अचे
इन जी इज़त सां केरु न खेॾे ऐं इन जी अज़मत महफ़ूज़ हुजे ऐं इन जी पीउ माउ औलाद बचड़ा मुड़ुस इहे सभु उन जूं ख़िदमतूं करनि ताकी उन जी इज़त बि महफ़ूज़ थिए ऐं उन जूं ज़रूरतूं घर वेठे पेश उन जूं जेके हिन सभु अदा थियनि तंहिंजे करे इस्लामी उहो मज़हब आहे मुसलमान चूंकि ही अॼु जो जेको ही क़ुर पाक जो दीनी महफ़िल आहे ख़ासि नियाणियुनि जो मदरसो आहे औरत ज़ात में औरत ऐं मर्द में अल्लाह साईं जज़ा सज़ा जो मामलो हिकु जहिड़ो रखियो आहे नेकी आहे नेकी में न मर्द में फ़र्क़ु आहे न औरत में फ़र्क़ु आहे नमाज़ क़ुर हज ज़कात इहे इस्लाम जा जेके अहकाम आहिनि जीअं मर्दनि ते आहिनि तीअं औरतुनि ते आहिनि जीअं मर्द खे सवाब मिलंदो तीअं औरत खे बि सवाब मिलंदो हे तव्हांजे आदरपुर जी जामा मस्जिद आहे अव्हां मुसलमान भाइर जामा मस्जिद में अची नमाज़ पढ़ंदा हो मर्द हुकुम चाहे तव्हांखे 27 नमाज़ुनि जो सवाब मिलंदो लेकिन उहा मुसलमान औरत माउ जे दर्जे में धीअ जे दर्जे में घरवारी जे दर्जे में भेण जे दर्जे में पर जेका ईमान ऐं इस्लाम ते रही करे ऐं उहा घर में नमाज़ थी पढ़े मर्द खे मस्जिद में 27 नमाज़नि जो सवाब मिलंदो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन औरत खे घर में 27 नमाज़नि जो घर में सवाब मिलंदो कोई फ़र्क़ु कोन्हे तव्हां असां मर्द आहियूं हिकिड़ो मर्द मैदान जिहाद में वियो शहीद थी वियो उनजो केॾो वॾो दर्जो आहे इहा ई फज़ीलत शहादत जी महबूब मुस्तफ़ा औरत खे ॿुधाई त जेकॾहिं हिकिड़ी औरत ॿार जे ॼमण में शहीद थी वञे फौत थी वञे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शहादत जो दर्जो अथसि उहो मर्द मुजाहिद जेको मैदान जिहाद में वञे रात जो जागे थो हिफ़ाज़त करे थो चौकीदारी करे थो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन मुजाहिद मर्द जी अखि ते जहन्नम जी बाहि हराम आहे ॿिनि अखियुनि ते हिकु जेका अल्लाह जे ख़ौफ़ खां रोए ॿियो जेको मैदान जिहाद में हिफ़ाज़त करे पहरो ॾे तीअं ई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उहा माउ जेका राति जो वॻड़े में बिस्तरे ते सुती पई आहे नंढड़ो ॿारड़ो आहे अचानक उथी पियो जागी पियो ॿारड़ो जॾहिं रोअंदो आहे पीउ त न खणंदो आहे पीउ त चवंदो आहे मां त थकल आहे अञा उहे मर्द घरवारी खे दड़को ॾींदा आहिनि तव्हां असांजे मुआशिरे में ईअं ई आहे अञा मुड़ुस घरवारीअ ते रोब कंदो आहे त तूं ॿारड़े खे सुम्हाए छो नथी पर महबूब मुस्तफ़ा फरमायो जेका माउ पंहिंजे थकावट ॾींहं जे मुशक़तुनि जे बावजूद मासूम ॿारड़े खे खणी करे छातीअ ते रखे थी पंहिंजी निंड फिटायई राति जे वॻड़े में ॿारड़े सां वेठी आहे ॿारड़ो रोए थो थञ थी पीआरे उनखे लोली ॾे थी उन सां वेठी आहे महबूब मुस्तफ़ा फरमायो जीअं उहो मुजाहिद मैदान जिहाद में जेको राति जो उजागो करे पहरो ॾे उन ते जहन्नम जी बाहि हराम आहे हिन माउ ते बि जहन्नम जी बाहि हराम आहे इन औरत ते बि जेका पंहिंजे बच्चे जी राति जो निंड थी फिटाए साॻो दर्जो आहे जो हो मुजाहिद मैदान जिहाद में बीठो उन जी वॾी फज़ीलत आहे हीअ औरत जेका राति जो पंहिंजे बचड़े खे जागे थी पंहिंजे सीने सां लॻाए थी पंहिंजी निंड नरम बिस्तरे खे छॾे वेठी आहे इहा उन मुजाहिद वांगुरु आहे जेको मैदान जिहाद में ॾिसो त इस्लाम जे अंदरि जज़ा सज़ा जो मामिलो बराबरि आहे नेकी बराबरि आहे नमाज़ क़ुर ज़िक्र हज रोज़ा तव्हां मुसलमान मर्द रखो तव्हांखे जेतिरो सवाबु ओतिरो औरत खे सवाबु नेकिन जो सज़ा जो मामिलो बि ईअं ई आहे अल्लाह से हिन दुनिया खां पोइ अॻिते रखी आहे आख़िरत में जन्नत ऐं जहन्नम नेकी जे करे जन्नत मिलंदी गुनाहनि जे करे जहन्नम मिलंदी कुफ़र शिरक गंदगी जे करे हाणे जेका जन्नत में नेकी आहे जेतिरो सवाबु मर्द खे ओतिरो ई सवाबु औरत खे मिलंदो तव्हां मुसलमान मर्दनि खे दुनिया में नमाज़ क़ुर ज़िक्र था कयो जेको जन्नत में अजुर तव्हांखे दर्जो मिलंदो त मुसलमान औरत खे बि जन्नत में ओतिरो ई दर्जो आहे कोई फ़र्क़ु कोन्हे अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो मर्द ज़िना शराब कुफ़र गुनाह थो करे चोरी थो करे क़त्ल थो करे उनखे जेका सज़ा मिलंदी जहन्नम में उहा औरत जेका ज़ानी शराब गुनाह गंदगियूं करे उनखे बि ओतिरी सज़ा मिलंदी तंहिंजे करे हे दीन इस्लाम आहे जेको औरत ऐं मर्द खे मुसावात बराबरी जो निज़ाम ॾिए थो लेकिन क़ुर जी तालीम दीन जी तालीम जिथे मर्दनि जूं वॾियूं ख़ूबियूं आहिनि ईअं दीन में औरतुनि जूं बि वॾियूं ख़ूबियूं आहिनि अम्मा आयशा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु अन्हा जन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 2210 हदीसूं मनक़ूल कयूं 2210 हदीसुनि जी रावी आहे
अम्मा आयशा जा शागिर्द घणा आहिनि अल्लाह से इनके इल्म सां नवाज़ियो हज़रत सुफ़ियान सौरी रहमतुल्लाह अलैहि था फरमाइनि लो वुज़न इल्मु अज़वाजिन नबी व इल्मु सहाबत लफ़वक आयशा इल्मा फरमायो ताराज़ो जे हिकिड़े पुड़ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तमाम सहाबी मर्दन जो इल्म रखो सहाबी मर्द अब्दुल्लाह बिन मसऊद हज़रत अलीउल मुर्तज़ा हज़रत अबू बकर हज़रत उमर वॾा वॾा किबारे सहाबी तमाम सहाबी मर्दन सहाबी औरतुन अज़वाजे मुतहरात जो इल्म रखो बे पासे खां अम्मा आयशा जो इल्म रखो चवे तो लफ़वक आयशा त इल्मा अम्मा आयशा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु अन्हा इल्म में वथिया हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी ऐं दुनिया जी तारीख़ में उलमा इकराम फरमायो आहे ॼण टेप रिकॉर्ड हुई पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर शइ महफ़ूज़ अम्मा आयशा जे सीने में हुई हर शइ महफ़ूज़ तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ासि तरह सां घरू मामलात में जेका इज़्दिवाजी ज़िंदगी आहे घरू मामलात में तव्हांखे जेके बि अहादीस मिलनि थियूं उम्मत खे तक़रीबन उहे हदीसूं अम्मा आयशा खां मनक़ूल आहिनि अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा इल्म में एॾी वॾी वॾा वॾा सहाबी उन खां अची पुछंदा वॾा वॾा सहाबी कंहिं मसइलनि में उलझनि त अम्मा आयशा खां अची मसालो पुछंदा अम्मा साइण उनखे शरई मसइला ॿुधाईंदी अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जा शागिर्द घणा आहिनि 299 अम्मा आयशा जा शागिर्द आहिनि जिन में 7-8 खनि सिर्फ़ु औरतूं आहिनि 299 मां 7-8 सिर्फ़ औरतूं आहिनि बाक़ी अम्मा आयशा जा शागिर्द सहाबी ताबई मर्द आहिनि हाणे ॾिसो कीअं दुनिया चए थी त औरत खे इस्लाम इज़त नथो ॾे इस्लाम त औरत खे उहो मक़ाम में मर्तबो ॾिनो आहे जो वॾा वॾा सहाबी ताबई बुज़ुर्ग उहे अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा जा तिलमीज़ ऐं शागिर्द 7-8 उन जूं सिर्फ़ु औरतूं शागिर्दियाणियूं आहिनि बाक़ी 299 में 7-8 कढो बक़ाया उन जा मर्द शागिर्द आहिनि हे अम्मा आयशा खे इल्मु हो अम्मा उम्मे सलमह रज़ियल्लाहु अन्हा उम्मे सलमह उम्मे सुलैम न उहा सहाबी औरत है उम्मे सलमह मुसलमाननि जी अम्मड़ आहे इनखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायतूं घणियूं मिलियूं अम्मा आयशा खां पोइ अज़वाज मुतहरात में ॿियो इल्मु अम्मा उम्मे सलमह खे आहे अम्मा उम्मे सलमह जा जेके शागिर्द आहिनि उहे आहिनि 101 उन जा शागिर्द आहिनि जंहिंमां 23 उन जूं शागिर्दियाणियूं सिर्फ़ु औरतूं आहिनि 23 बाक़ी उन जा मर्द शागिर्द आहिनि अहिड़े तरीक़े सां अचो तव्हां सहाबा खां बि हाणे सहाबी वॾा वॾा उहे अम्मा आयशा अम्मा उम्मे सलमा जा शागिर्द आहिनि इहे सहाबी औरतूं अज़वाज मुतहरात क़ुरान जो इल्मु हदीस जो इल्मु फ़िक़्ह जो इल्मु इहो इनखे हुयो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इल्म फ़राइज़ अधु इल्मु जेको मीरास जो आहे इहो रब साईं अम्मा आयशा खे अता कयो बीबी खुनसा रज़ियल्लाहु अन्हा सहाबी औरत है इनखे बि रब साईं इल्म सां नवाज़ियो हज़रत सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैहि हज़रत सईद बिन मुसय्यब अल्लाह जा नेक सालेबान आहिनि इन इहो आहे अब्दुल मलिक बिन मरवान जॾहिं ख़लीफ़ो आहे मुसलमाननि जो अब्दुल मलिक बिन मरवान उमवी ख़ानदान जो उन जे दौर जो सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैहि ताबई बुज़ुर्ग इहो अल्लाह वारो दरवेश आहे वॾो फ़क़ीह हो मुफ़स्सिर हो आलिम हो अल्लाह जो वली हो हज़रत सईद बिन मुसय्यब इन सईद बिन मुसय्यब मुहद्दिस ताबई उन जी नियाणी ही बीबी दुर्रा चइबो आहे यगाना मोती हिकिड़ो आम मोती ॿियो ख़ासि चूंडियल मोती उनखे चइबो आहे दुर्रा त हज़रत सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैहि जी नियाणी हुई बीबी दुर्रा हिन मुहद्दिस पंहिंजी नियाणीअ खे क़ुरान हदीस जो इल्मु पढ़ायो हाणे अब्दुल मलिक बिन मरवान उन ख़लीफ़े खे ख़्यालु थियो त मां पंहिंजे पुट जे लाइ वलीद जे लाइ मां पंहिंजो रिश्तो वठां सईद बिन मुसय्यब खां इन जी नियाणी जेका बीबी दुर्र है उन जी घुर करण आयो केर वक़्त जो ख़लीफ़ो बादशाह कंहिंखां वक़्त जे वॾे मुहद्दिस ताबई हज़रत सईद बिन मुसय्यब खां त तूं पंहिंजी नियाणी मुंहिंजे पुट वलीद खे निकाह में ॾे त हज़रत सईद बिन मुसय्यब इनकार कयो तो वटि दुनिया है तो वटि पैसो आहे मां पंहिंजी नियाणीअ खे क़ुरान हदीस जो इल्मु ॾिनो आहे हया अख़लाक सेखारियो आहे अहिड़ी दुनिया वारे घर में मां नियाणी नथो ॾेई सघां अहिड़े दुनिया वारे घर में नियाणी न वेंदी हाणे उन हज़रत सईद बिन मुसय्यब पंहिंजी नियाणी हज़रत इब्ने वुदाह उन जो शागिर्द हो इब्ने वुदाह रहमतुल्लाह अलैहि सईद बिन मुसय्यब वटि इल्मु पढ़ंदो उन सां रिश्तो करायई
रिश्तो थी पियो घोट कुंवार गॾु रहंदा आहिनि चंद ॾिहाड़नि खां पोइ हाणे उन घोट हज़रत इब्न बुदा पंहिंजी घरवारी बीबी दुर्रह खे चवणु लॻो त मूंखे इजाज़त ॾे त मां उस्ताद सईद बिन मुसय्यब वटि वञी इल्मु पढ़ां त घरवारी छा थी चवेसि या इब्न बुदाह इजलिस मई फइन्नी उअल्लिमुका इल्म हदीस ऐं इब्न बुदा तोखे हज़रत सईद बिन मुसय्यब वटि वञण जी तॾहिं तोखे ज़रूरत हुई जॾहिं तुंहिंजो मासां रिश्तो न हो निकाह न हो जॾहिं तोखे बीबी दुर्रह जहिड़ी घरवारी मिली आहे जंहिंखे सईद जे क़ुरान जो इल्मु सईद जे हदीस जो इल्मु सईद जे फ़िक़ह जो इल्मु हाणे तोखे सईद बिन मुसय्यब वटि वञण जी ज़रूरत कोन्हे हाणे सईद जो इल्मु तोखे घरवारी घर में पढ़ाई मुसलमानो इहो बि दौर ज़मानो यादि कयो छा तव्हां असांजी तारीख़ आहे अॼु किथे तव्हां असां गंदगी ऐं नहूसत में अची पहुता आहियूं जो रब जो सजदो हलियो वियो क़ुरान हलियो वियो अल्लाह जो ज़िक्र हलियो वियो ऐं ख़िराफ़ात गंदगी जे तरफ़ हलिया वियूं हया पाकीज़गी हली वई पंहिंजे उन मुसलमान औरतुनि जी तारीख़ त पढ़ो त केॾियूं उन जूं दीनी ख़िदमात आहिनि हज़रत इमाम शाफ़ई रहमहुल्लाह फ़िक़ह शाफ़ई जा इमाम आहिनि फ़िक़ह शाफ़ई जा इमाम आहिनि बीबी नफ़सिया रहमतुल्लाह अलैहा हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जे ख़ानदान जी नेक साले औरत है वॾी साले मुत्तक़ी परहेज़गार औरत है हज़रत इमाम जाफ़र सादिक जी नुंहुं है हज़रत इमाम जाफ़र सादिक जी बीबी नफ़सिया नुंहुं है त हज़रत इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह जॾहिं पढ़ंदा हुआ त इन जी ख़िदमत में ईंदा हुआ दुआयूं इन खां घुराईंदा पर्दे जे ॿाहिरियों वेहंदा हुआ जॾहिं इमाम शाफ़ई आलिम थियो पढ़ियो त पंहिंजे वक़्त जे उन्हनि उलमा खे फरमायई मूंखे दुआऊं बीबी नफ़सिया जूं आहिनि ऐं मां बीबी नफ़सिया जी ख़िदमत में पर्दे जे पोयां वेही क़ुरान जो इल्मु हासिलु कंदोसि अॼु इमाम शाफ़ईअ खे जेकी रब साईं इल्म ऐं हदीस जी फ़िक़ह जी दौलत ॾिनी आहे इहो इल्मु बीबी नफ़सिया ॾिसो औरत आहे अहिड़ी औरत जा वॾा वॾा फ़िक़ह शाफ़ईअ जो इमाम आहे लेकिन अल्लाह साईं उन खे हिकिड़ी औरत जो शागिर्द बणायो आहे दीन इस्लाम में औरतुनि जी एॾी वॾियूं ख़िदमात आहिनि फातिमा बिन्त मुनज़िर रहमहुल्लाह इहा बीबी अस्मा बिन्त अबी बकर हज़रत अबू बकर साईं जी न्याणी इन जी इहा ख़ानदान में अचे थी उन जे ख़ानदान में अचे थी बीबी फातिमा बिन्त मुनज़िर हज़रत बीबी अस्मा जे पोटी आहे लेकिन क़ुरान जी हाफ़िज़ हुई मुफ़स्सिर हुई मुहद्दिस हुई आलिम हुई मुफ्तिया हुई मुत्तक़िया हुई हया ऐं पाक दामन औरत तंहिंजे करे मुसलमानो कॾहिं उहो मुआशिरो हो हारून रशीद बादशाह हुआ हारून रशीद अॼु इंसान खे रुपयो पैसो मिले थो मदरसे खां नफ़रत क़ुरान खां नफ़रत दीनदारनि खां नफ़रत सुन्नत सीरत नथी वणे दुनियादार हो दुनिया जा रईस हो दुनिया जा नवाब हो दुनिया जा हुक्मरान हो पंहिंजे बादशाहनि मुसलमाननि जी तारीख़ त पढ़ो जेके मुसलमान बादशाह आहिनि ख़लीफ़ा आहिनि हारून रशीद ख़लीफ़ो आहे बादशाह हुआ लेकिन इन जे शाही महल में इन जी घरवारी आहे बीबी ज़ुबैदा रहमतुल्लाह अलैहा ॾाढी नेक सालेह हयादार औरत हुई हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती इब्न खलकान वारा फरमाइन था कानत लहा मियतु जारियतिन यहफज़ न व यक़रान क़ुरान व युस्मउ सौतुल क़ुरान मिन महलिल खलीफत दवियन नहल चतो इंसानो उहो दौर ज़मानो यादि कयो जो हारून रशीद बादशाह जे घर वटां को इंसान घिचीअ खां गुज़र कंदो हो रस्ते सां गुज़र कंदो हो त बादशाह जे घर मां राग मौसूकी जो आवाज़ न ईंदो हो क़ुरान पाक जो आवाज़ ईंदो हो माखीअ जे मक्खन वांगुरु माखीअ जे मक्खन जी बुंभड़ जो आवाज़ ईंदो आहे हज़रत जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह था फरमाइनि कानत लहा मियतु जारियतिन उन जूं सौखन बानियूं हुयूं बीबी ज़ुबैदा जूं जेके यक़रान अल क़ुरान अशरन अशरन 10 सिपारा उन जो मामूल हो क़ुरान शरीफ़ पढ़नि ऐं बादशाह जी घरवारी बीबी ज़ुबैदा उन जो क़ुरान पाक ॿुधंदी उन जो मशग़लो इहो हो क़ुरान शरीफ़ सां उनस क़ुरान पाक जो शग़फ़ क़ुरान पाक सां मुहब्बत क़ुरान पाक सां लगाव यक़रान अल क़ुरान अशरन अशरन युस्मउ सौतुल क़ुरान मिन महलिल खलीफत दवियन नहल उन बादशाह जे शाही महल मां क़ुरान जो आवाज़ ईअं ईंदो हो जीअं माखीअ जे मक्खन जे बुंभट जो आवाज़ ईंदो आहे इहो बि त दौर हो तव्हां असांजे हिंदुस्तान जे धरतीअ ते बरे सगीर ते सुल्तान शमसुद्दीन अल्तमश बादशाह थी गुज़रियो आहे सुल्तान शमसुद्दीन अल्तमश इन जे घर में इन जे शाही महल मां लंगर वेंदो
हुजो त बादशाह ख़ुदा वास्ते अवाम खे रैयत खे पब्लिक खे मानी खाराईंदो पोइ इन जे घर में 100 खनि अहिड़ियूं औरतूं ख़ादिम तहज्जुद गुज़ार क़ुरान शरीफ़ पढ़ंदड़ क़ुरान जो हाफ़िज़ जेके मानियूं पचाइनि बादशाह जे शाही महल में अॼु को अहिड़ो सरदार आहे अहिड़ो को नवाब MP MNA आहे जंहिंजी ख़ादिमियाणी क़ुरान जी हाफ़िज़ हुजे जंहिंजे घर में रब जो सजदो थिए अल्लाह जे क़ुरान जी तिलावत हुजे रब जे ज़िक्र जो आवाज़ हुजे असांखे शिकायत आहे जिन वठी आहे बीमारी थी पई आफ़तूं अची वियूं वञो बुज़ुर्गनि ॾे इंसानो इहे आफ़तूं मुसीबतूं इन जूं आहिनि असां इंसान बिगड़जी आहियूं रस्मी मुसलमान थिया आहियूं तंहिंजे करे इंसानो तव्हां असां उम्मत मुस्लिम जी भलाई क़ुरान पाक सां आहे हदीस पाक सां आहे दीन जे इल्म सां आहे अल्लाह करीम तव्हां असांखे इन दीन सां वाबस्ता अता फरमाए अल्लाह सही इन न्याणियुनि खे उन्हनि असलाफ सहाबियात बीबी दुर्रा हज़रत इमाम मालिक मुअत्ता इमाम मालिक जंहिंजो किताब हदीस जो बुखारी शरीफ जेतिरो आहे ज़ख़ीम किताब आहे लेकिन इहो इमाम मालिक जॾहिं शागिर्दनि खे सबक़ पढ़ाईंदो हो मुअत्ता इमाम मालिक इहा मुअत्ता इमाम मालिक जी न्याणीअ खे यादि हुई जॾहिं उनजा शागिर्द सबक़ जो तकरार कंदा हुआ भेरो ॾींदा हुआ पोइ किथे अस्मा रिजाल में सनद में किथे बि सबक़ में पोइ उहा इमाम मालिक जी न्याणी दर जे अंदरां वेहंदी दरवाज़े जे अंदरां पोइ जॾहिं उनजा शागिर्द तालिबुल इल्म इमाम मालिक जा जॾहिं उहे भेरो ॾियनि सबक़ जो मुअत्ता इमाम मालिक जो किथे उन्हनि खे न अचे त हीअ दरवाज़ो खड़काए उन्हनि खे फरमाईंदी तव्हांखे उस्ताद इमाम मालिक हदीस पाक हीअं पढ़ाई आहे सबक़ तव्हांखे हीअं पढ़ायो आहे इन जो मफ़हूम मतिलबु हे आहे ॾिसो मुसलमानो न्याणियूं हूं क़ुरान हदीस जो इल्म हो तंहिंजे करे हीअ इल्म वॾे में वॾी नेमत आहे वॾे में वॾी नेमत आहे हिन सां दुनिया जूं शयूं मुक़ाबिलो नथियूं करे सघनि दुनिया जूं शयूं मुक़ाबिलो नथियूं करनि बुखारी शरीफ़ आहे हाणे पढ़बी अहिड़े तरीक़े सां इन में हिकिड़ी हदीस आहे ॿियो इन जो आहे मतन यानी अॻियां जेका अनफुलान सां सनद ईंदी आहे इन सनद जी केॾी वॾी फज़ीलत आहे हे इल्म मामूली शइ कोन्हे मुसलमानो दुनिया रुपयो पैसो हिन इल्म ऐं दीन सां मुक़ाबिलो नथो करे सघे हज़रत हुमैदी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वॾो मुहद्दिस आहे जंहिं हदीस पाक जी ख़िदमत कई पोइ जॾहिं फौत थियो फ़रिश्ता उन वटि आया मन रबुक मां नबीयुक मां दीनुक सुवाल थींदा आहिनि हाणे उन फ़रिश्तनि जॾहिं हिन खां सुवाल जवाब कयो त हे आलिम सगोरो चुप करे वेठो मुराक़बो करे पोइ चए त तव्हांखे कीअं हक़ु थियो जो तव्हां मूंखे निंड मां उथायो चए छो असांखे रब साईं मोकिलियो आहे चए मूंखे त हदीस ईअं न मिली आहे मूंखे त हदीस ॿी तरह मिली आहे हाणे उन्हनि खे हदीस पाक ॿुधायईं हदसनी अब्दुर्रज़ाक़ काल हदसनी मामर काल हदसनी इब्न शहाब ज़ुहरियो काल हदसनी अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु काल हदसनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल हदसनी जिब्राइल यक़ूलुल्लाहु तआला मा शाबली अब्दुल फिल इस्लाम शैब इल्ला इस्तयैतु अन वज़िब हाणे उहो मुहद्दिस हज़रत हुमैदी फ़रिश्तनि खे चवण लॻो मुंहिंजो उस्ताद हो अब्दुर्रज़ाक़ उन चयो तो मुंहिंजो उस्ताद हो हज़रत मामर तो चए मूंखे हदीस ॿुधाई इब्न शहाब ज़ुहरी हज़रत इब्न शहाब तो चवे मूंखे हदीस ॿुधाई अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु सहाबी तो चवे मूंखे हदीस ॿुधाई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलुल्लाह था चवनि मूंखे हदीस ॿुधाई जिब्रील तो चवे त रब मूंखे ईअं फरमायो त मा शाबली अब्दुल फिल इस्लाम शैब इल्ला इस्तजैतु अन वज़िबहु जॾहिं हिकिड़ो मुसलमान खे अच्छा वार थींदा आहिनि रब साईं फरमाए थो मूंखे हया ईंदो आहे मूंखे हया थो अचे इन सफ़ेद रीश मुसलमान खां हाणे हिन हुमैदी मुहद्दिस फ़रिश्तनि खे चवियो रब जो फरमान त इहो आहे ऐं तव्हां मां हिकिड़ी दुनिया छॾे आयो आहियां अच्छा मुंहिंजा वार आहिनि निंड पियो हुउमि तव्हां मूंखे अची उथायो था अची सुवाल था कयो त मन रब का मां दीन का मन न पियो कर वया रब जी बारगाह में फ़रिश्ता रब साईं तुंहिंजो हिकिड़ो बानो आयो आहे जेको तुंहिंजो फरमान थो पढ़े उन्हनि हदीस ॿुधाई रब खे हाणे रब साईं फरमायो त सदक अब्दुर्रज़ाक़ सदक मामर सदक इब्न शहाब ज़ुहरियो सदक अनस बिन मालिक सदक रसूलुल्लाह सदक जिब्राइल अन सादिकुल अमून रब तो फरमाए उन अब्दुर्रज़ाक़ मुहद्दिस भी सच ॻाल्हायो
उनजे उस्ताद मामर भी सच ॻाल्हायो, हज़रत इब्न शिहाब ज़ुहरी भी सच ॻाल्हायो, हज़रत अनस बिन मालिक भी सच ॻाल्हायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी सच ॻाल्हायो, हज़रत जिब्रील भी सच ॻाल्हायो। रब तो फरमाए अन सादिकुल अमीन, मां भी सचो रब आहियां। तंहिंजे करे बराबरि मां रब जो फरमान आहे, मां शाब अली फी अब्दुल फिल इस्लाम शैब इल्ला इस्तयतु अन वाज़िबहु। को इंसान अछन वारन वारो थी वेंदो आहे, रब तो फरमाए मूंखे हया ईंदो आहे, उनखे मां अज़ाब कयां, उन ते मां क़ब्र सोढ़ी कयां, सख़्ती कयां। तंहिंजे करे इन हुमैदीअ खे चओसि त तो जे लाइ काई तकलीफ़ कोन्हे, इन जी क़ब्र जन्नत जो बाग़ आहे। इंसानो रुपयो पैसो दुनिया कम न ईंदी, इल्म कम ईंदी। इल्म वॾे में वॾी नेमत आहे, पर ख़ुशि नसीब आहिनि उहे इंसान जिन खे अल्लाह साईं इल्म सां दीन सां निस्बत ऐं ताल्लुक़ अता फ़रमायो आहे। इहा मुहबत बि वॾी शइ आहे। जेको तव्हां आम मुस्लमान क़ुरान जी दीनी जलसे में आया हो, दीनी महफ़िल में आया हो, अल्लाह करीम इन क़ुरान सां हदीस सां दीन सां तव्हां असांखे सही वाबस्ता अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। या अल्लाह या रहमान या रहीम, अल्लाह से हाज़िरी क़बूल फरमा। रब साईं पंहिंजी रज़ा नसीब, उजब खां, हसद खां, कीने खां, बुग़्ज़ खां, तकब्बुर, रिया खां अल्लाह से महफूज़ फरमा। या अल्लाह साईं पंहिंजी रज़ा नसीब फरमा। रमज़ान शरीफ़ जूं रहमतूं बरकतूं भी नसीब फरमा। अल्लाह से हिन दीनी तक़रीब में जेके मुसलमान मर्द औरतूं हाज़िर थिया आहिनि, सभिनी खां तूं राज़ी थी, बीमारनि खे शिफ़ा अता फरमा। रब इरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। अऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्माति कुल्लिहा मिन शर्रि मा ख़लक़। व सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व बारक व सल्लम। माशाअल्लाह।